जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं फैज़गंज खां इरशाद अली बालादी जी। फैज़गंज में पीटीएस टेस्ट पास पुलिस उम्मीदवारनि जो मार्कुनि में रियायत ॾियण लाइ एहतजाज। बीपीएस 5 पुलिस कांस्टेबल जे एसपीएफ 490 वारी टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि मोहम्मद शरीफ़, अजब बालादी, सिकंदर शहर ऐं ॿियनि चयो त पुलिस जी 5 ग्रेड लाइ टेस्ट ॾिनी हुई, जंहिंमें पास लाइ 40 मार्कुनि जो शर्त रखियल हुयो। हुननि आईजी सिंध खां मुतालबो कयो त अगरि 14 स्केल जो उस्ताद 40 मार्कुनि ते पास थी सघे थो त 5 स्केल वारनि पुलिस जे उम्मीदवारनि खे 30 मार्कुनि ते पास करे पुलिस कांस्टेबल जा आर्डर ॾिना वञनि। इंसाफ क्यों